बहराम मोहम्मद सादिक खोसो की खबर मूजिब बहराम लग हाकिम अली शाह में तालका एजुकेशन ऑफिसर मेल मीरू खान अब्दुल रऊफ़ बिरोही की अगवानी में दाख़िला मुहिम के सिलसिले में पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध के उनवान हेठ रैली कढी वई। रैली दरगाह हाकिम शाह जे प्राइमरी स्कूल खां निकिती, जेका मेन रोड खां थी दरगाह वटि पहुती, जिते ॿारनि पारां हथनि में मुफ़्त मिलियल किताब खणी पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जा नारा लगाया। वालदनि खे अपील आहे त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िला कराइनि, जिते मुफ़्त दर्सी किताब मुहैया कया वञनि था ऐं आला तालीम हासिल कंदड़ उस्तादनि जी टीम तालीम ॾेई रही आहे। तालका एजुकेशन ऑफिसर प्राइमरी अब्दुल रऊफ़ बिरोही, कामरान रसूल बिरोही, हेड मास्टर मोहम्मद अली मगसी, इफ्तिखार हुसैन पतीजो, सालिम रज़ा अयाज़ हुसैन ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।